जॾहिं ज़िक्र छॾे ॾींदे मूं वांगुरु कैदी बणिजी वेंदे। हज़रत जुनैद देर ई न कई, उन पखीअ जो पिंजरो खोलियो, पखी उॾामी हलियो वियो। ग़ुलाम अची मयार ॾिनी, साईं ही हेॾो क़ीमती पखी तव्हां खोले छॾियो। हज़रत जुनैद फरमायो तो कंहिंखे ॾिनो हुयो? साईं मूं पंहिंजे मुर्शिद जुनैद खे ॾिनो। मां तुंहिंजो मुर्शिद हा जी मुंहिंजा साईं छाजे करे? साईं तव्हां मुंहिंजे कल्ब जो रुख बदलाए अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ कयो। जुनैद फरमायो मां तुंहिंजे कल्ब खे अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ मोड़ियो। अॼु हिन पखीअ वरी मुंहिंजो मुर्शिद थी करे मुंहिंजे कल्ब खे रब जे ज़िक्र जे तरफ़ मोड़े छॾियो। सोच सोच जो फ़र्क़ आहे मुंहिंजा सोना। ही सभु कुझु दुनिया में जेको हले पियो न, ही सोच सोच जो फ़र्क़ आहे। तूं सोच सुहिणी रख, ॿिए जे लाइ इरादो सुहिणो रख। मुंहिंजो करीम रब तुंहिंजे लाइ सभु आसानियूं पाण ई पैदा करे छॾींदो। जेकॾहिं तूं ॿिए जे लाइ खॾ खोटींदे, सिंधीअ जो पहाको कहिड़ो आहे जेको ॿिए लाइ खॾ खोटींदो आहे? उहो जवाब ॾे जानी, उहो पाण किरंदो आहे। अल्लाह जे मथां भरोसो रख त मुंहिंजे करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो आहे, ऐं मुंहिंजा बान्हा दुनिया जे अंदर तू मां अल्लाह जे खौफ में जिंदगी गुज़ार। अल्लाह जो खौफ प्यार खे चइबो आहे। हिकिड़ो खौफ हूंदो आहे धाड़ेलनि जो, हिकिड़ो खौफ हूंदो आहे नांग जो, हिकिड़ो खौफ हूंदो आहे दुश्मन जो मारे न विझे, हिकिड़ो खौफ हूंदो आहे महबूब जो त रुसी न वञे। खौफ ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो खौफ महबूब जो बि हूंदो आहे, मतां हीअं कयां मुंहिंजो महबूब रुसी वञे। हिकिड़ो खौफ हूंदो आहे मतां हीअं कयां फलाणो मारे विझे। जी अल्लाह जो क़ुरान में बार बार तो फरमाए इत्तक़ुल्लाह इत्तक़ुल्लाह इत्तक़ुल्लाह। मां अल्लाह खां डिॼो, मां अल्लाह खां डिॼो। इन डिॼण जो मक़सदु आहे त मां अल्लाह सां एतिरो प्यार कर जो दिलि मां आवाज़ अचई त किथे मुंहिंजो राणो रुसी न वञे। जॾहिं न तुंहिंजे दिल में इहा तड़प पैदा थी त किथे मुंहिंजो राणो रुसी न वञे, राणो त कोन रुसंदो पर दुनिया खे बि रुसण तोसां कोन ॾींदो। हिकिड़े खे राज़ी कर जानी, केतिरनि खे राज़ी करे तूं केतिरनि खे राज़ी कंदे। मल्लहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब तंहिंजो सभु। हिकिड़े रब सां प्यार कर त तोखे ख़बर पवे त प्यार छा थींदो आहे। जंहिं प्यार कयो आहे अॼु त सिधो सो उन ॾे वठी हले, वठी हले। उहो केरु आहे जंहिं हिक सां प्यार कयो आहे? हिकु अल्लाह कनू में डरदी, हिकु मौला कनू में डरदी। हाँ माही यार दी घड़ोली भरदी, हाँ माही यार दी घड़ोली। हक मौला माही यार दी घड़ोली भरदी। हिकु अल्लाह कनू में डरदी, हिकु मौला कनू में डरदी। हाँ माही यार दी घड़ोली, अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली। हक मौला माही यार दी घड़ोली भरदी। हसन हुसैन अली दा जाया, हसन हुसैन अली दा जाया। पार उम्मत दा सिर ते चाया, पार उम्मत दा सिर ते चाया। मैं गोली शाह दर्दी, मैं गोली शाह दर्दी। हाँ माही यार दी घड़ोली, अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली। हक मौला माही यार दी घड़ोली भर दी। एक अल्लाह कनू मैं डर दी, एक मौला कनू मैं डर दी। हाँ माही यार दी घड़ोली भर दी, हाँ माही यार दी घड़ोली भर दी। पीर पीरा हजरत मीरा, पीर पीरा हाय हाय पीर पीरा हजरत मीरा। नाम किथे
टुटन ज़ंजीरा मैं मुर्शिद मुर्शिद कर दी मैं मुर्शिद कामिल कर दी हाँ माही यार दी घड़ोली हक मौला माही यार दी घड़ोली भर दी एक अल्लाह कनू मैं डर दी एक मौला कनू मैं डर दी हाँ माही यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली भर दी सच्चल सारा नूर इलाही सच्चल सारा है सच्चल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही मैं हैदर कर दी मैं हैदर कर दी हाँ माही यार दी घड़ोली हक मौला यार दी घड़ोली भर दी हाँ जह सीने में यार खे सजायो कहे कलंदर सदायो कहे भिटाई सदायो कहे सच्चल सदायो जी वरी दौरे जदीद में निहार दौरे जदीद में निहार कहे मखदूम सदायो कहे सजन साईं सदायो कहे पीर मिठा सदायो यकीन कर मुसलमान जह भी दिल में पंहिंजे यार खे जगह ॾिनी मुझे अल्लाह उनखे वॾो इज्जत वारो बनाए छॾियो सच्चल साईं जेॾी महिल पंहिंजे मौज में ईंदा हुआ ज़िक्र अज़कार कंदे मौज में ईंदा हुया मौज में पोइ अनल हक जो नारो हणी वठंदा हुया ग़ुलामन चयो क़िबला अॼु त तव्हां सभु हदूं टपी विया पाण फरमाए छा थियो बचा मुंहिंजा साईं अॼु तव्हां चयो अनल हक आ हक सिंधीअ में चइबो आहे माना उहो नारो सच्चल चयो सचू वरी इएं साईं तव्हां इएं चयो पाण फरमाए जे मुंहिंजा मुरीद हो जे मूंसां प्यार था कयो सचू केर थींदो आहे यार जे लाइ इएं चवण वारो दावा करण वारो वरी मुंहिंजे ज़ुबान ते लफ़्ज़ निकिरे त मुंहिंजो खून तव्हांखे मुआफ़ तलवार खणी टुकड़ा टुकड़ा करे छॾिजो इहो सच्चल साईं थो चवे आओ जेॾी महिल उन इश्क ऐं मौज में वरी सच्चल आयो सच्चल साईं जेॾी महिल वरी मौज में आयो ऐं वरी जेॾी महिल उहो नारो हणण शुरू कयईं मुरीद उथिया ग़ुलाम हुया अल अमर फौकल अदब हुयो तलवार खणंदा विया वराईंदा विया लेकिन तलवार पाणीअ मां पई गुज़रे सच्चल खे कुझु न जेॾी महिल मौज मां वरी पंहिंजे हाल में आयो पंहिंजे ख़याल में आयो पाण फरमा ॾियो ख़बर साईं अॼु बि तव्हां घटि न कई पोइ तव्हां साईं असां वरी घटि किथे कई पोइ छा थियो चइजे थियो कुझु बि कोन पाण फरमाए खणी अचो हथ हीअं कयो पाण फरमाए जिथे वणेव रुॻी हीअं जो कंत रत तूतरियूं ॾेई पियो वहे पाण फरमायो हींअर सचू आहे अॻु में पंहिंजो पाण हुयो इहा फ़क़ति ॻाल्हि न आहे उलमा वेठा आहिनि हदीस क़ुदसी आहे मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजो रब थो फरमाए जॾहिं मुंहिंजो बानो मां अल्लाह जो ज़िक्र कंदे कंदे मां अल्लाह जे ज़ात में पंहिंजे पाण खे फना करे छॾींदो आहे ज़ुबान उन जी हूंदी आहे कलाम मां रब जो हूंदो आहे अखियूं उन जूं हूंदियूं आहिनि निगाह मां रब जी हूंदी आहे कन उन जा हूंदा आहिनि बस समात मां रब जी हूंदी आहे अखिड़ियूं उन जूं हूंदियूं आहिनि बसारत मां रब जी हूंदी आहे हथ उन जा हूंदा आहिनि ताक़त मां रब जी हूंदी आहे पेर उन जा हूंदा आहिनि इशारो मां रब जो हूंदो आहे पोइ जेकॾहिं क़बर वारे खे चए कुंबे ज़िल्लाह उथी हथ अब्दुल कादिर जीलानीअ जो हूंदो आहे ताक़त मुंहिंजे करीम रब जे ज़ात जी हूंदी आहे जी मुंहिंजा साईं हदीस क़ुदसीअ मां साबित आहे कमु कहिड़ो आहे रुॻी फना फिल्लाह पंहिंजे पाण खे यार सां मिला हिन तस्बीह खे ॻंढ हिन दिल जे तस्बीह खे ॻंढ हमेशा ज़िंदा रहण थो चाहीं हमेशा ज़िंदा रहण थो चाहीं इन दिल जे तस्बीह खे ॻंढ जे नथी ॻंढ जे त जन जी ॻंढियल आहे उन जे पासे में वञी वेह यार
या रहो पिरिय वटी या कज पिरियन जी पचार इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादर कंहिंखे न करे इंशा अल्लाह ताला ये नओ गंढींदे त अल्लाह कंदो ॾुखियो कोन थींदे मुंहिंजा जानी जंहिंसां तो प्यार कयो आहे इहे बेवफा अथई उन्हनि सां प्यार कर जन मुस्तफ़ा सां प्यार कयो आहे उन्हनि सां प्यार कर जन पंहिंजे करीम रब जे ज़ात सां प्यार कयो आहे हिकु दफ़ो दुरूद पढ़ त मां हुज़ूर जे कंहिं दीवाने जी तोखे ॻाल्हि ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे महबूब मदीने जे मीर जा दीवानो उस्ताद मोहम्मद मूसा बहराड़ी में हिन वक्त वेठो आ चारे तरफ गोठ त मां सजी सिंध जा पियो ॾिसां मगर हिन गोठ जी तारीख़ अलग आ हिन वक्त हिन गोठ जो अंदाज अलग आ तारीख़ हिन गोठ जी वॾी आ मियां नूर मोहम्मद जा कुबा अवां खे ख़बर आहे हिते बाज़ारियूं हूंदियूं हुयूं ॿुधियूं हूंदियूं अवां ॻाल्हियूं लेकिन अॼु ॾिसो त का गली बि सिधी कान्हे का अरे यार इन खां वधीक ॿियो कहिड़ो मिसाल आहे जेको कल्ह हो अॼु कोन्हे जेको अॼु आयो सुभाणे कोन हूंदो ओ मुंहिंजा सोना इन हक़ीक़त खे ॾिस सिज घणा पाछा कंदो आहे जवाब ॾे जानी घणा पाछा सिज कंदो आहे सुबुह जो हेॾऊं उथंदो आहे पाछो हिन पासे हूंदो आहे शाम जो हेॾे वेंदो आहे पाछो हिन पासे हूंदो आहे पर हा हिकिड़ो टाइम अहिड़ो बि थींदो आहे जंहिंमें सिज जो पाछो ई कोन बचंदो आहे न की हिन पासे न की हिन पासे ओ मुंहिंजा जानी समझण जी कोशिश कर पंहिंजे पाण खे समझा ही सब कुछ सदाई कोन रहंदो ये जवानी सदाई न होंदी ही हुस्न सदाई न होंदो ये मिल्कियत सदाई कोन होंदी जी हिकड़ी शे सदाई होंदी हा कहिड़ी अगर हिन दिल जो नातो मुझे मुस्तफा सा गंढियल आ त हा दिल भी सदाई होंदी हो नातो भी सदाई होंदो अगर ही दिल मुझे करीम रब जे जिक्र सा गंढियल आ त तुंहिंजी हा दिल भी सदाई रहंदी तुंहिंजो जिक्र भी सदाई रहंदो मूंखे चिट्ठी तोरा सा याद आ दरगाह अल्लाहाबाद शरीफ में मुंहिंजा दोस्त हिकिड़ा जत ज़ात जा रहंदा हा बिल्कुलु ग़रीब हुया उहो ज़मानो हुयो 1983-84 जो ज़मानो जॾहिं आउं अल्लाहाबाद शरीफ में उस्ताद हुयुसि पढ़ाईंदो हुयुसि उहो ज़मानो अजीब ज़मानो हुयो उन टाइम ते आउं ख़ुदि दरगाह अल्लाहाबाद शरीफ में पलाल रखी उन पलाल ते वेही पढ़ाईंदो हुयुसि यानी उस्ताद जे हैसियत में पलाल ते वेही पढ़ाइण खे भी इज्जत समझंदा हुयासीं त अल्लाहाबाद में त वेठा हूं न अल्लाहाबाद में उन वक्त में मुंहिंजा दोस्त उते हिकिड़ा जत रहंदा हुया ग़रीब वीचारा सादड़ा उन जी वीचारी उन वक्त नवाब शाह वॾी ॻाल्हि हूंदी हुई 1983 जी ॻाल्हि रोड रस्ता कोन हूंदा हुया एतिजा मेहरान हाईवे भी कोन हूंदा हुया जी मुंहिंजा दा उन वीचारे ग़रीब जी घरवारीअ खे बचड़े जे आमद जो टाइम थी वियो कड्यारे में एड़ियूं सहूलतूं कोन हुयूं उन मिस्कीन वीचारे जो हाल कोन हो मुझे महबूब सजण साईं जो अञा पहिरो जवानी जो दौर हुयो सोना साईं रहमतुल्लाह अलैह जे दुनिया छॾण खां पोइ सजण साईं पंहिंजे उन पूरे उरूज ऐं उन जमाल कमाल में हुया मुझे मुर्शिदन करीमन उन जी मदद फरमाई खणी वञ फ़कीर पंहिंजे घरवारी जो ऑपरेशन कर ॻाल्हि खुटाया नवाब शाह पहुतो अल्लाह उन खे पुटड़ो ॾिनो घरवारी त हुन वीचारे जी गुज़ारे वई लेकिन डॉक्टर सर्टिफिकेट न पिया ॾियनि सॼो चेक करे दिल ते अचनि त दिल इएं पई दिल बंदि थिए त सर्टिफिकेट ॾियनि न दिल उन जी हले पई दिल उन जी हले पई उहो ज़मानो हींअर दौरे जदीद आहे दोस्त उहो ज़मानो ॾाढो अजीब हुन डॉक्टर हुन खे नेठ उन्हनि वटि जेको माना तमामु माहिर नफ़्सियात हुयो उन चयो हाणे हिन खे छॾियो माईअ खे हिन सां मर्द कहिड़ो आहे ॾिठो त फ़क़ीर ॿाहिरि वेठा पंहिंजो ज़िक्र करे अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम केरु हई जत काथे वेठो हई अल्लाहाबाद में छा कंदो हई अल्लाह अल्लाह कंदो आहे तुंहिंजी घरवारी छा कंदी चई मुंहिंजे घरवारी जो बसि इहो
कम हुयो, गरड़े जो कम करे बस सिधो मुर्शिदन जे दरबार में सॼो ॾींहुं मदरसे जे शागिर्दनि जी मानड़ी पचाईंदी हुई, ज़िक्र अल्लाह 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 ज़िक्र पई कंदी हुई। पोइ डॉक्टर जे अखियुनि में पाणी अची वियो, चई तोखे मुबारक आहे जो ख़ुदा एॾी भलारी तोखे घरवारी अता कई आहे, तुंहिंजी घरवारी गुज़ारे वई आहे पर हुन जी दिलि हिन वक़्त बि अल्लाह जो ज़िक्र करे रही आहे। कुल्लु मन अलैहा फान वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शइ फना थी वेंदी, बाक़ी रहण वारी केर आहे? चओ अल्लाह जी ज़ात आहे। पोइ जंहिं बि इंसान उन ज़ात खे हिन सीने में समायो, रब्बे काबा जो कसम सॼो जिस्म ख़ामोश थी वेंदो, मगर जेका ज़ात जिथे समायल आहे उहा पंहिंजो रंग निर्वार करे बीहारी। उन गरीब जो प्रोटोकॉल, डॉक्टरनि जूं गाॾियूं, एम्बुलेंसूं सिधो अलाहाबाद कंडियारो में तदफीन उन्हनि कराई। मैयत उन औरत खे कब्र में लाहे, वरी बि रखी ॾिठो त वरी बि दिलि ज़िक्र करे रही हली रही हुई। दाहूं कंदा 3 ॾींहंनि ताईं मुंहिंजा दोस्त जेके अखराजात ख़र्च हुया, उन्हनि चयो त असां इन अल्लाह जे नेक बानीअ जो कंदासीं जो हज़ारे असांजे आॾो मर्डर थिया आहिनि, मैयत आया आहिनि, मगर अहिड़ी औरत पहिरों दफ़ो ॾिठी अथऊं जेका मरण खां पोइ बि अल्लाह जो ज़िक्र जंहिंजे दिलि ते जारी हुजे। ओ मुंहिंजा सोना, ओ मुंहिंजा सोना, अबदी ज़िंदगी अख्तियार कर, हमेशह वारी ज़िंदगी। लतीफ़ सरकार चयो तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन, तारू ही तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू। इहो राग रगुल से सुताई सुहन यार निंड इबादत तनजी। हिन दिल खे करीम रब जे ज़िक्र में ईअं जोड़, पंहिंजे पाण खे न सम्झ त मां बहराड़ी जो चरियो आहे। केर तो चवे तूं बहराड़ी जो चरियो हई? ॾिस त मां तोखे ॻणायां थो, मां तोखे ॻणायां थो, तूं ॻण, तोखे ॻणायां थो, तूं ॻण। मुंहिंजा मुर्शिद सजण साईं फरमाईंदा आहिनि, फ़क़ीरो बब्बर शेर हो, गिदड़नि सां रही गिदड़ छो थिया हो? पाण खे ग़रीब सम्झण वारा मूंखे जवाब ॾे, पेरनि में छिनल जुतड़ी पाइण मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत आहे या नाहे? जवाब ॾियो जेके चओ था असां ग़रीब आहियूं। तूं ग़रीब नहीं, तूं अमीर हई। हिकिड़ो दुनिया जो अमीर ॿुधा जंहिंजे पेरनि में छिगल जुती हुजे, रस्ते में टुटी पवे, वरी कंडड़ो हणी उनखे गंढे वरी पाए। जवाब ॾे इहा नेमत अगर नसीब आहे त कंहिंखे नसीब आहे? जवाब ॾे कंहिंखे नसीब आहे? तोखे या बंगले वारे खे? ईमानदारी सां ॿुधा, कंहिंखे नसीब आहे? कपड़नि खे चतियूं लॻलूं हुजनि, कपड़ा हदों हदों फाटल हुजनि, वरी बि सुकून सां पातल हुजनि, तोखे नसीब या कंहिं अमीर खे? जवाब ॾे। ॻाल्हाए छो तो चुप करी? ऐ मुसलमान, अल्लाह जी ज़ात बाबरकात, ये तोखे अज़ीम नेमतूं अञा मां तोखे ॿुधायां। उलमा वेठा हल, उलमा किराम वेठा हल। मदीने जे मीर फरमायो, अल्लाह जे ज़ात मां मुस्तफ़ा खे दुनिया जे खज़ाननि जूं चाबियूं, आखिरत जे जन्नत जूं चाबियूं रब मां मुस्तफ़ा जे हवाले कयूं हल। मां मुस्तफ़ा चाहियां त ही जबल सोना थी मां मुस्तफ़ा सां गॾु हलण शुरू कनि। छा हुजूर फरमायो? मां मुस्तफ़ा चाहियां त हे जबल सोना थी मां मुस्तफ़ा सां गॾु हलण शुरू कल। इते बीह जवाब ॾे, तोखे बि न्याणी प्यारी आ, मुझे मुस्तफ़ा खे बि ख़ातून जन्नत प्यारी आ। एतिरी प्यारी आ जो मुझो करीम मुस्तफ़ा उन पंहिंजे लाडुलीअ दादुलीअ न्याणीअ ला चवे, मुझे मुस्तफ़ा जूं न्याणियूं 4 पर दादुले में दादुली इमाम हसन ऐं हुसैन जी अम्मा। अम्मा खातून जन्नत ला मुझो मदीने जो महबूब चवे, हिय फातिमा मां मुस्तफ़ा जे जिगर जो टुकड़ो आ।
मुझो मुस्तफा करीम अम्मा खातूने जन्नत अचे मुझो मुस्तफा करीम उथी बीही पंहिंजे न्याणीअ खे हिन चेहरे ते बोसो दे ऐं चुमड़ी दई मुझो मुस्तफा ने साहो हणे ऐं फरमाए त फातिमा जी मुझा सुहिणा करीम आका बचड़ी तुझे पेशानी मामा मुस्तफा के जन्नत जी खुशबू अची रही ऐ मुसलमान जह खातून जन्नत जी दुनिया में एतरी इज्जत आखिरत में केतरी इज्जत मदीने जे मीर फरमायो मैदान महशर कायम थी वींदो सजी दुनिया के पुलिस रात ता गुजरणो पवंदो हर एक नबी जा बचड़ा ईंदा जिब्रील ऐलान कंदो मुझा मौला फलाणे नबी जूं न्याणियूं रब चवंदो गुजरण दे फलाणे नबी जा बचड़ा रब चवंदो गुजरण दे जेडी मल जिब्रील चवंदो ओ मुझा करीम रब तुझे महबूब मुस्तफा जी न्याणी गुजरण थी चाहे रब चवंदो 70,000 हूरन जे झुरमट में मुझे महबूब जी न्याणी अचे ऐ जिब्रील महशर जे मैदान में ऐलान कर या अहलल महशर नकिसू रुऊसकुम व खुतू अबसारकुम कंध हेठ कयो अखियूं बंद कयो चो त मुझे मुस्तफा जी परदेदार फातिमत ज़हरा पुलिस रात ता गुजरी रही महशर में मैदाने महशर में दुनिया नफ्सा नफ्सी में हुंदी मुझे अम्मा खातून जन्नत के उते भी इहो प्रोटोकॉल हुंदो जो अल्लाह ऐलान कराइंदो त अंबिया भी कंध हेठ कयो अखियूं भी बंद कयो छो त पर्देदार मुझे महबूब जी बचड़ी लंघी रही उन अम्मा खातून जन्नत जी जेडी मल शादी थी जवाब दे पंहिंजे ला मसाला पैदा करण वारा न्याणी आहे मगर पैसा न आहिनि शादी कीअं कराया पंहिंजे ला मसाला पाण पैदा न कर पंहिंजे ला मसाला तैयार न कर अदा मुझे करीम मुस्तफा तोखे सुहिणो रस्तो दसियो अल्लाह जो दसियल सुहिणो रस्तो मुझे मदीने जे महबूब जो दसियल सुहिणो रस्तो तू पंहिंजे ला पाण ई मुसीबतूं तैयार न कर जवाब दे अम्मा खातून जन्नत के शादी जे वक्त 9 वगो हुयो या उन वक्त भी चतन वारो हुयो जवाब दे मुसलमान अखियूं खोल अखियूं बंद करे छड़ियूं थई तुझी न्याणी के जे भत में त फाटल वगो पाए वजी जवाब दे गरीब होंदे तरफ चंदन मुझे इज्जत जो मसलो तुझे इज्जत जो मसलो ना है तुझे नफ्स जी हरकत इज्जत मुझे मुस्तफा का वधिक कायनात में कंजी मुझे मुस्तफा जो मट केरा अम्मा खातून जन्नत जो मट केरा मुझा महबूब अल्लाह तवा के कायनात जो वागू दई छड़ियो जन्नत जो मालिक बनाए छड़ियो दुनिया जो वारिस बनाए छड़ियो मालिक बनाए छड़ियो महबूब पंहिंजे न्याणी लायो सब कुछ छो मुझो मुस्तफा फरमाए तो इन करे त कायनात में का गरीब जी न्याणी शादी जे टाइम ते अगर हुन वट भला कपड़ा जेवर न हुजन त इए न चवे त मुझो कोई नाहे उहा मुझे बचड़ी फातिमत ज़हरा के याद करे त मां मुस्तफा पंहिंजे बचड़ीअ जी इन हाल में इन करे शादी कई त दुनिया जे गरीब जी बचड़ी भी इए कानपन भी जी कायनात जे अमीर बादशाह जी बचड़ी जी शादी मुझा दोस्तों बदकिस्मती सां इन हकीकतुन ते ॻाल्हायो कोन थो वञे असां वटि ज़ुल्म कहिड़ो आहे न्याणी जे शादीअ खां पहिरीं ॾाज जो सॾु ॾींदा हो सॾु ॾेई ऐं उहो जेको ॾाज हूंदो आहे साम्हूं रखी दुनिया खे ॾेखारींदा हो आलमे रब्बानी कंहिंखां बि पुछो त केतिरो गुनाह आहे ऐं मुसलमान मदीने जो साईं फरमाए थो केला खाई थो ये खल्लू भी बाहर गलीअ में न उछला ये खल्लू भी गलीअ में न उछला
मता कह गरीब जे बचड़े जी दिल चवे खलू ॾिसी त मूंखे केला मिलन ऐं हुनखे न मिलन मता हू रोए मुंहिंजो मुस्तफ़ा बर्दाश्त करे कोन सघंदो। ऐं मुसलमान तू पंहिंजे न्याणी जा ॾाज ॾेखारी थो मता उन टाइम ते का गरीब न्याणी हुजे उन जे अंदर मां का दाह निकिरी वञे। हुजूर जे दरबार में हिकिड़ो शख्स ज़ारो कतार रोए थो पियो आका 3 ॾींहं थी विया मुंहिंजो बचड़ो गुम थी वियो आ। मुंहिंजी ज़ाल रोई रोई अखियूं सुॼाए छॾियूं आहिनि आका 3 ॾींहं मुंहिंजे घर में कुझु पको कयो कोन्हे। बचड़े जे फिराक में महबूब ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पिया आहियूं मुंहिंजो बचड़ो नथो लभे आका महिरबानी फरमायो। मदीने जे महबूब जे दरबार में अञा हिन रोई दाह कई बस कई कुंड मां सहाबी उथी चवे थो आका जेके पार पता इहो मुंहिंजो दोस्त ॾेई रहियो आहे इन पारनि पतनि सां इन जो बचड़ो फलाणे बाग जे कुंड में हाणे मां खेॾंदो ॾिसियो थो अचां। हुजूर जे दरबार में बस ॻोढ़ा कंहिंजा किरिया न आहिनि कमु थियो न आहे। लेकिन ॻाल्हि गौर सां ॿुधजा मुंहिंजे हुजूर जो सहाबी जेको 3 ॾींहंनि खां बचड़े जे इश्क मोहब्बत में तड़पी रहियो हो जुदाईअ में तड़पी रहियो हो जीअं जो ॿुधई उन खां विसरी वियो त मां हुजूर जे दरबार में बीठो हां ईअं डोड़ण शुरू कई जीअं हिन डुक पाती मुंहिंजे मदीने जे महबूब सॾड़ो कयो वञण वारा ओ वञण वारा वञ भली पर मां मुस्तफ़ा जी ॻाल्हि ॿुधी वञ। जेॾी महिल हुजूर सॾड़ो कयो अदा उहो जवान यकदम पोइते मोटी रोई अदब जा हथ ॿधी चवे थो आका हुकुम थे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो जेॾी महिल सॾड़ो करी त ईअं सॾड़ो न कजा ओ मुंहिंजा पुटड़ा हलिया। लफ़्ज़न ते गौर कर मुसलमान मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो ईअं सॾड़ो न कजा ओ मुंहिंजा पुटड़ा हलिया। सहाबीअ खां पुट विसरी वियो अंदर में सवाल पैदा थी पिया जो त सहाबीअ खे ख़बर आ त मुंहिंजो मुस्तफ़ा हसब बि ॼाणंदो आ त नसब बि ॼाणंदो आ। मुझे मुस्तफा के सब खबरा हलाली केरा हरामी केरा। सहाबी जे दिल में अजीब ख्याल आया मुझे हुजूर ने अर्ज करण जे ला वधे थो त आका चइबो मुझो पुटड़ो नाहे अञा हिन जुबान कान खोली। मुझे करीम मुस्तफा फरमायो ये फुजूल ख्याल दिल मां कढी छॾे पुटड़ो तुंहिंजो आ पुटड़ो तुंहिंजो आ तू न जो पीउ आ। चवे तो आका जॾहिं मुंहिंजो पुटड़ो आ मां उन जो पीउ आं पोइ पुटड़ो करे सॾु छो न कयां। मदीने जे महबूब फरमायो इन जे लाइ उन सां गॾु यतीम ॿारड़ा खेॾंदा हूंदा तूं चवंदे ओ मुंहिंजा पुटड़ा हलिया मता कंहिं यतीम खे पंहिंजो बाबो यादि अची वञे जेको शहीद थी वियो हुजे उन जे अखियुनि में ॻोढ़ा ईंदा मां मुस्तफा खां बर्दाश्त कोन थी सघंदा। ऐ मुसलमान तू हुजूर जो उम्मती है अंदर में दर्द पैदा कर मुसलमान है त पंहिंजे पाण के मुसलमान साबित कर। फकत तू असां न मुसलमान थी पऊं त अल्लाह मकाम निरालो करे। रब जे महबूब फरमायो या त एतिरो कुछ आणियो जो पाड़े में जेके घरड़ा अथव बचड़न के गरीबन के विरहाए ॾियो। जे इएं नथा करे सघो त जेको खाओ उन जा छिलका बंद करे किथे साइड ते उछलाए अचो त कंहिंजो बचड़ो दाह न करे। अगर रोदो त मां मुस्तफा खां बर्दाश्त कोन थींदो।
मां तोखां थो पुछां मुसलमान, जेकॾहिं केले जो छिलको कंहिं ग़रीब जो बचड़ो ॾिसी जे अम्मा मूंखे केलो उनखे न मिले मुंहिंजो मुस्तफ़ा बर्दाश्त न करे, तव्हां असां आउं पहिरीं पाण खे चवां, अव्हां खे नथो चवां, पाण खे चवां, जेकॾहिं असां पाण पंहिंजे न्याणियुनि जे शादियुनि में वठी ॾियण खां मनो कोन्हे, जेको रब ॾेई थो ॾे न्याणीअ खे, न्याणी जो हक़ आहे तुंहिंजे मथां, लेकिन उनजी अहिड़े अंदाज़ में नुमाइश न कर जो कंहिं ग़रीब जी न्याणीअ जी दिलि टुटी पवे, कंहिं ग़रीब जी न्याणी ॾिसी रोई विझे, उनखां ड्रिज मतां उनजे अखियुनि जा ॻोढ़ा तुंहिंजे न्याणीअ जूं ख़ुशियूं खसे वञनि यार।